बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, सजणो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ लैला सीरीज़ किस्त नंबर 62 कल्ह तव्हां दोस्तनि जे सॼणनि जे साम्हूं असां पेश कईसीं। अॼु किस्त नंबर 63 तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, कल्ह 62 किस्त में तव्हांखे ॿुधायोसीं त बगदाद में बग़ावत थी वई ऐं बगदाद वारनि बादशाह सासान खे गिरफ़्तार कयो त बादशाही असां कान मकान खां सवाइ ॿिए कंहिंजी बादशाही क़बूल न कंदासीं। बादशाह गिरफ़्तार थी वियो। कान मकान खे अञा ख़बर न पई, उहो ॿाहिरि ई हुयो पंहिंजे उन बदू अरब दोस्त सां गॾु। उहे आया पे त रस्ते में हेॾां बग़ावत थी वई। रस्ते में हिन ॾिठो त हिकिड़ो नौजवान शख़्स पंहिंजे घर जे दरवाज़े वटि ॿाहिरि बीठो। उन हिननि खे सलाम कयो। जवाब में हिननि बि सलाम। ॾींहुं ततल हुयो। हिन खे पाण सां पंहिंजी बैठक में विहारियईं। हे जीअं वेठा त हू अंदरि वियो, 2 प्याला खणी आयो। हिननि जे अॻियां रखियईं। हिकिड़े में खीरु हुयो, ॿिए में खाइण जी शइ भाॼी हुई। 2 प्याला हिननि जे अॻियां करे ऐं कान मकान खे चयईं त मूं ग़रीब जो जहिड़ो हाल आहे, तव्हां खाई मूं ते अहसान कयो। तव्हां खाओ, तव्हांजो इहो मूं ते अहसान थियो। मुंहिंजी ईअं सम्झ ॼण तव्हां महिमानी क़बूल कयो। कान मकान खाइण खां इनकार। त हुन मेज़बान जेको नौजवान हुयो, उन चयसि तूं खाई छो नथो? हिन चयसि त मुंहिंजी बास बासियल आहे, उनजे करे कोन थो खाऊं। हिन चयसि कहिड़ी तुंहिंजी बास आहे, छाजी बास बासी अथई? हिन चयो त बादशाह सासान जेको आहे उन मुंहिंजे मुल्क ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजो ॾाॾो बादशाह हो, मुंहिंजो पीउ बादशाह हो। मुंहिंजे पीउ गुज़ारे वियो, मां नंढो हुउसि, हे ज़बरदस्ती मालिक थी वेठो आहे। मां जो नंढो हुउसि, उन जे करे हिन मुंहिंजी परवाह ई न कई, कब्ज़ो करे वेही रहियो। सो हाणे मां इहा ई बास बासी आहे त जेसि ताईं मां पंहिंजे दुश्मन खां पलांद न कंदुसि, उन महिल ताईं मां कंहिं ॿिए जी मानी न खाई। हेॾां बग़ावत थी वई। हुन नौजवान हिन खे चयो त पोइ बसि ख़ुशि थी, तूं मानी खा। तो जेका बास बासी हुई, रब साईं तुंहिंजो आहे क़बूल कई आहे। बगदाद में बग़ावत थी वई आहे। सासान खे गिरफ़्तार कयो अथनि। हिकिड़ो घरु आहे, उन घर में वञी हिनखे विहारियो अथनि, घर में क़ाबू कयो अथनि। सो मूंखे त शक थो पए जहिड़ो माण्हू विढ़िया अथसि त मरी वेंदो। कान मकान खे ख़बर जो कान हुई, ख़ुशि बि थियो। हिन खां पुछियईं, ॾे ख़बर किथे, कहिड़े घर में आहे? हुन चयसि त ॿाहिरि निकिरी हिनखे साम्हूं हिकिड़ो चई, उहो इहो जेको न वॾो गुंबज़ ॾिसींदो न, गोल गुंबज़, गोल हुयो महल हिकिड़ो जेको इहो ॾिसींदो न, गोल ॾिठईं। हा, चई त बादशाह सासान खे हिते बंदि कयो अथनि। शहर जा बि माण्हू सभु हुते आहिनि, ॾाढो विढ़िया अथसि। ईअं सम्झ त बसि मौत जो पियो थो इंतज़ारु करे। हिनखे चई, हल मूंखे ॾेखार। ही 2 हलिया। साम्हूं उहो महल हुयो। ॾिठईं त बराबरि माण्हुनि जी रश लॻी पई हुजे। हे उतां ई वरी मोटी आया, अची विया। जेको हिन ग़रीब हिन जे लाइ खाइण जो बंदोबस्तु कयो, अची हाणे खाइण लॻो।
बास पूरी थी वई, खाइण लॻो जेतिरो खाधई। बाक़ी जेका मानी हुन मां बचियसि उहा छा कई, हिकिड़ी थेलीअ में न विधी, थेलीअ में विधई, थेलीअ में विधई। हाणे हिन वटि वेही रहियो, कचहरी कंदे 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 तव्हां त सॼो ॾींहुं गुज़री वियो, ऊंदा ई राति थी, ऊंदा ई राति थी वई। हिन सां गॾु जेको मेज़बान हुयो उहो बि कचहरी कंदे कंदे उहो बि सुम्ही पियो। जेॾी महिल हिन ॾिठो त हाणे हो बि सुतो आहे, हे उतां निकितो, कान मकान निकितो। उहो महल ॾिसी आयो, गुंबज़ ॾिसी आयो जंहिंमें बादशाह सासान खे क़ैद कयो हुन, आयो उन गुंबज़ में। हाणे राति ई, हाणे माना शहर जा माण्हू कोन, हुनखे अकेलो छॾे विया। जीअं महल में आयो ॾिसे त हुन ते कुतनि जो पहरो आहे, चौधारी कुता अथसि, सिपाही कुता बीहारे विया त मथां केरु अची हिनखे छॾाए वियो, कुतनि जो पहरो हुजे। हे थोरो अॻिते हलियो त कुते हिन ते भौंक कई, हे जेका मानी हुन थेलड़ीअ में रखी न, उतां हिन टुकुर ॾिनो कुते खे, कुतो बीह रहियो। वरी थोरो अॻिते हलियो, वरी ॿियो कुतो, वरी उनजे अॻियां उछलाईं, वरी ईअं उछलाईंदो उछलाईंदो तां त अंदरि टपी वियो। अंदरि टपी आयो, ॾिसे त बादशाह सासान कंधु हेठि कई ऐं वेठो, अची हुनजे मथे ते हथु रखियो, मथे ते हथु रखियईं त कान बादशाह कंधु मथे खणी पुछियईं त केरु आहे? हिन चयसि मां कान मकान आहियां, जंहिंजी क़त्ल लाइ तो वॾियूं कोशिशूं कयूं, पर ज़िंदगी ऐं मौत त रब साईं जे वस आहे, तुंहिंजूं अटकलूं सभु नाकाम कयूं। तो लाइ इहो घटो त मुंहिंजे पीउ जे मुल्क ते कब्ज़ो कयूं वेठे, पोइ बि तूं मूंखे पियो मारां। हिते सासान जेको हुजे रोए बि पियो, कूड़ा कसम पियो खणे, न न न माण्हू मूं ते कूड़ था हणनि, मां तुंहिंजे मारण लाइ कॾहिं बि कोशिशि न कई आहे, मां तुंहिंजो कॾहिं बि मदो न थियो आहियां, इहे सभु कूड़ आहिनि, दुश्मननि जा कूड़। कान मकान तबियत जो रहमदिल हुयो, हीअ जो रोए पियो, कूड़ा कसम खईंसि, कान मकान चयसि त ठीकु आहे, मां तोखे माफ़ु कयो, मां तोखे माफ़ु कयो, उथ मूंसां हल। हुन चयसि त मां सां माण्हू विड़िया आहिनि, मां एॾो कमज़ोर आहियां, जान में सूर आहे, मां हली नथो सघां। कान मकान चयसि जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ भला घोड़नि ते था हलूं, घोड़नि ते था हलूं, हल। हिनखे टे करे घोड़े ते चाढ़ी, उतां निकिता, हलंदा 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 सुबुह थी वियो। सुबुह थी वियो, हलंदे हलंदे हिकिड़ो बाग़ हुजे, उन बाग़ में अची पहुता, उते लथा, वेही ॻाल्हि पाण में कचहरी करणु लॻा। कान मकान चयसि त भला हाणे हेतिरो थियो, जेको थियो, भला ॾे ख़बर, तुंहिंजे दिलि में अञा मुंहिंजे लाइ का बुराई आहे? सासान वरी बि कसम खणणु लॻुसि त न, अलाह ॾिसे थो मूंखे तुंहिंजे लाइ दिलि में का बि बुराई न आहे। हल, जेकॾहिं चईं थो त मूंखे एतबार आहे, हाणे हल त हलूं बगदाद शहर हलूं। सबा जेको हिनजो हुयो बदू दोस्त, उन चयसि त तव्हां जेसि ताईं अचो, मां अॻई वञा थो बगदाद वारनि खे ॿुधायां थो त बादशाह कान मकान अचेव थो। हू अॻई वियो, वञी बगदाद शहर में ऐलान कयईं त कान मकान अचे थो। सॼे शहर में ख़ुशी थी वई, सॼे शहर में ख़ुशी थी वई, माण्हू दोल शरनायूं खणी शहर खां ॿाहिरि हिन जे इस्तक़बाल लाइ। हिन जी सौट खे ख़बर पई, उहा बि ॾाढी ख़ुशि थी, उहा बि उन माण्हुनि सां आजियां वारे में जेके आजियां करणु आया उन्हनि में अची पहुतो, नेठि कान मकान बि अची हुते पहुतो। कान मकान पंहिंजे सौट सां बि मिलियो, ॿियनि सां बि मिलियो, नारा हुजनि रुॻो कान मकान जा त बाबा कान मकान खां सवाइ असांखे ॿियो को बि बादशाह न खपे। हिन जहिड़ो दिलेर बादशाही जो हक़दार आहे त हे, छो जो पुट बि बादशाह जो आहे, हिन जो पीउ बि बादशाह, ॾाॾो बि बादशाह, बादशाही जो हक़दार आहे। हिनखे पंहिंजे वॾनि जी हुकूमत वापसि मिली। हिन सासान खे त माफ़ु कयो, हिन जो माफ़ु कयो त हाणे माण्हुनि जी कावड़ बि हिन सां घटि थी वई। सासान उतां ई लिकंदो लिकंदो सासान सिधो पंहिंजे महल में आयो, अची पंहिंजी घरवारी नुज़ल ज़मा उन सां मिलियो,
जेका कान मकान जी भेण बि हुई। नुज़रत सां मां वटि आयो, उनखे चई त वक़्त जी ॻाल्हि आहे, माण्हुनि जे ज़बान ते, हर कंहिंजी ज़बान ते रुॻो आहे हिन जो नालो कान मकान कान मकान, ॿियो केरु ॼण आहे ई कोन। अहिड़ियूं अहिड़ियूं था माण्हू ॻाल्हियूं कनि त भेणा हीउ इंसानु न आहे, को देवता आहे, अलाए छा आहे, बा हिन में हीअं बाहे हीअं बाहे। माण्हू एॾी पिया त रुॻो हिन जूं नेकियूं कनि, पर ॾिठो त कंहिं बि कोन्हे। बसि जेको जंहिं हुतां ॿुधी हर को पियो थो इहा ॻाल्हि करे। मां बि सुञाणियासि, मूंखे बि ख़बर आहे त हिन में कहिड़ियूं एॾियूं खूबियूं आहिनि। माना इहो आहे त सॼो बगदाद ॼण हिन महिल बगदाद जा माण्हू जेके बि आहिनि उहे सभु हिन सां गॾु थी विया। माण्हुनि जी मुहबत, माण्हुनि जूं दिलियूं हिन सां। ऐं वॾी ॻाल्हि मूंखे ॾुख इहो आहे त वज़ीर उहो बि गद्दार थी वियो आहे। उहो बि वेठो ॿियनि मुल्कनि मां लश्कर गॾु कंदो अचे। न ईअं कोन थियो। बादशाह आहियां त मां बादशाह आहियां, ईअं थींदो आहे त को बादशाह हुजे वरी उहो हिकिड़े यतीम जी फरमान बरदारी करे, छोरे छीने जी फरमान बरदारी करे, बादशाह त मां आहियां। नुज़रत सां मां चयुसि त आख़िर तुंहिंजो मतिलबु छा आहे? हिन चयुसि मुंहिंजो मतिलबु इहो आहे त मां हिनखे मारणु थो चाहियां, क़तलु करणु थो चाहियां। त वज़ीर जेका ही मुंहिंजे पोयां इहा फ़ौज गॾु कंदो थो अचे, त वज़ीर जा इरादा बि नाकाम थियनि। वज़ीर मुंहिंजो फरमान बरदार थिए ऐं हिनखे माराईंदुसि त ॼण मुंहिंजो हमेशह जे लाइ ख़तरो जेको आहे, मूंखे खुटको जेको आहे उहो मुंहिंजो ख़तमु थी। नुज़रत सां मां चयुसि त तोखे शाबस आहे, इहे त गैरनि जे लाइ माण्हू ॻाल्हियूं सोचींदा आहिनि, तूं पंहिंजनि सां ईअं थो करी। मुंहिंजी त सलाह इहा अथई त पंहिंजी धीउ जी शादी तूं हुन सां कर, पंहिंजी धीउ जी शादी कर, उहो तो ते महिरबानी थींदो। जेका माना हिन जी सौट हुई सा न कावड़ में उभो थी वियो। हिनखे चई त अलाए कहिड़ी तुंहिंजी नेकी यादि थी अचे, न त मां तोखे बि क़तलु करे छॾियां, तूं वरी मूंखे ईअं थी चई। हुनजो ॾिठो हिनखे चई त न मां तोसां भोग थी कयां, तूं कावड़ न कर, मां तोसां भोग थी कयां, तोसां मां भोग थी कयां। ठीकु आहे, जेका तुंहिंजी दिलि चवे मां तोसां गॾु आहियां, जीअं तूं चवे। चई त पोइ वेह, मूंखे का सलाह ॾे त जीअं हिनखे माराए। पर माना कहिड़ो बि जल्दी आहे, कहिड़ो बि जल्दी आहे, अहिड़ी का अटकल कर त हिनखे माराए, कान मकान खे माराए। बसि बादशाहनि में ईअं थींदो, रत जा रिश्ता त हिक ॿिए जा वेरी, पाण में भाइर हुया, भाउ भेनर हुया, पर बादशाह ईअं तख़्त ताजल भाउ भाउ जो वेरी, पीउ पुट जो वेरी। हाणे इहा भेण हुई, भेण मुड़ुस सां गॾिजी वई। ठीकु आहे, मुड़ुस चयसि पोइ ॾे सलाह, ॾे सलाह कर त कीअं मारायूंसि। हिन चयसि त हिकिड़ी मुंहिंजी बानी आहे, इहो सॼो कमु हुन बानी खां था करायूं। बानी आहे मुंहिंजी हिकिड़ी, बाकून नालो अथसि, बाकून, उन बानी ज़रिए असांजो कमु था करायूं। वॾी मकरेलण आहे, वॾा फन अथसि, इहो कमु कंदी त उहा कंदी, उन ज़रिए था हिनखे माराए। छो जो उहा जेका बानी आहे न, उन कान मकान खे ऐं हिन जी जेका सौट आहे नंढी, ॿई हम उमिरि आहिनि, इन्हनि ॿिन्ही खे गॾु पालियो हुई। उन जे करे कान मकान बि इन बानीअ जी तमामु घणी इज़त कंदो आहे, कान मकान जी ॾाढी इज़त कंदो आहे, कान मकान इन जी ॾाढी इज़त कंदो आहे। एतिरे क़दुरु जो कान मकान हिन जे पेरनि खां सुम्हंदो हो। बादशाह जो इहा ॻाल्हि ॿुधी चई त पोइ त ज़बरदस्त आहे, माना इन ते हिन जो एतबार बि आहे, पोइ त इहो भलो आहे, चङो, इनखे घुराए। बानी खे घुराई, बानी सां सॼी ॻाल्हि ॿिन्ही ज़ालमुनि असां हे प्लान ठाहियो आहे, तोखे हिन में शामिलु कयो अथऊं त तूं असांखे कान मकान क़तलु करे, एवज़ में तूं सोचे बि नथी सघीं जेको तोखे असां इनाम ॾींदा। हुन ते बि लालच जो परदो चढ़ी वियो। हुन में चयो सही आहे, इहो कमु एॾो ॾुखियो न आहे, कान मकान मूं ते एतमाद कंदो आहे। पर हाणे हीअं कयो, मूंखे हिकिड़ो खंजर ॾियो, पर उहो ज़हर में ॿुॾल हुजे,
खंजर त हूअं बि माण्हू खे मिसाल पूरो कंदो, पर ज़हर वारो जेको खंजर हूंदो त उहो झटि ख़तमु कंदो। सासान चयसि ठीकु आहे, हिनखे हिकिड़ो खंजर ॾिनो, ज़हर में ॿुॾल, ख़तरनाक ज़हर हुजे उन में ॿुॾल। हाणे हल, हाणे वञी पाण सोच त कीअं हिनखे मारिणो अथई। खंजर वरितई, हाणे वरी पंहिंजो दिमाग़ु हलाइण लॻी, कीअं मारियांसि कीअं मारियांसि कीअं मारियांसि। आई कान मकान, कान मकान वेठो हुजे, कान मकान पंहिंजे सौट जे इंतज़ार में अॼु को उन प्रोग्राम रखियो हुओसि त मां राति तो वटि ईंदसि, इहे उन इंतज़ार में वेठो। हीअ जो आई ॾिठई वेठो आहे, हिनखे चई त छो परेशान थियो आहे, ख़बर हुयसि छो जो हिन जो ख़्यालु कंदो हो घणो, ॿिन्ही खे हिन तातियो हो। हिन चयसि परेशान छो थियो आहे, बसि ॼाण टाइम थियो। ॾाढो ख़ुशि थियो, चई ॾे ख़बर किथे आहे, छो देरि कई अथई। चई हुनखे पाण तुंहिंजी ॻणती आहे, पर बसि निकिरण जो बहानो थिएसि अचई। हिन धूतीअ चयसि त हाणे अकेलो वेठो आहियां, अॼु मां हिते तो वटि थी रहां, अकेलो तुंहिंजो टाइम ॾुखियो गुज़रंदो। वेही तोखे थी नंढे हूंदे जेके मां तोखे कहाणियूं कोन ॿुधाईंदी हुअसि, मां तोखे कहाणी थी ॿुधाई। कान मकान चयसि हा बराबरि, मां बि अकेलो वेठो हुउसि, टाइम गुज़रे कोन थो, मूंखे काहिड़ी कहाणी ॿुधाए, मुंहिंजी दिलि ख़ुशि थी। हा, हिन कान मकान वेठो हुजे, हीअ पासे खां सुम्ही पई, खंजर लिकायल हुजेसि, ईअं कूड़ पतूड़ जा किसा खणी हिनखे ॿुधाइण लॻी। किसो ॿुधंदे 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 तां त कान मकान खे निंड वठी, हिन महसूसु कयो त निंड वठी वई अथसि, इंतज़ार में हुजे, राति जो चङो टाइम गुज़रियो। हिन दिलि में सोचियो त बणा इन खां वधीक मौक़ो वरी न मिलंदो। उथी खंजर संभाले आई कान मकान जे मथां, कान मकान सुतो पियो, खंजर कढे हेठि थी ऐं चई त इन खंजर सां हिनखे ज़बे कयां कुआंसि। रब जी कुदरत, कान मकान जी माउ अची वई ओचितो, हिन जो हुनखे ॾिठो बाहुड़जी वई, पहिरियों त सलाम कईंसि पर बाहुड़जी वई, सफ़ा बाहुड़जी वई। कान मकान जी माउ जो हिनखे ॾिठो त हुनखे बि थोरो तइजब लॻो, पुट खे निंड मां उथारी, सुतो पियो हुजे हुनखे निंड मां उथारी। पुट सां उथियो ॾिसे त माणस वेठी आहे, हाणे माना ईअं सम्झ माउ न अचेसि त हे त पूरो थी वञे। माणस खे हिन जी सौट मोकिलियो, उन खे हिन साज़िश जी ख़बर पइजी वई त मुंहिंजी माउ ऐं पीउ हिनखे माराइनि था हिन धूतीअ जे हथ। उन हिन जी माउ ॾे नियापो कयो त तकड़ी वञ, ईअं न त उहा धूती हिनखे क़तलु करे तूं अॻई वञी पाए। माणस जीअं नियापो मिलियो त तकड़ी निकिती अची उन महिल पहुती, उहो सुतो पियो, उहा हुनखे मारण जी करे पई त हीअ अची पाए। माउ खे चई त मां सुठो थियो आईं, अॼु त ॾिस त हीअ मुंहिंजी दाई बि थिए, दाई बि मूं वटि अथई। दाई खे चई त भली का ॻाल्हि ॿुधाए न, ॾिस तो ॻाल्हि ॿुधाई मूंखे निंड वठी वई। हिन चइसि पिया ॻाल्हियूं मूं वटि भलियूं, न अञा बि हिन खां वधीक भलियूं, पर वरी कंहिं ॿिए मौक़े ते ॿुधाईंदी। मां भला वञा थी, माउ आई थी, मां भला वञा थी, हे उथी, पर खुटको हुयुसि त मुंहिंजो राज़ आउट न थी वियो। हिनखे चई बसि अबा मां हाणे वञा थी। हिनखे खुखी इहो त भणा हिनजी माउ खे ख़बर पई अलाए छा जो ओचितो आई आहे, हाणे अलाए बचंदसि अलाए कान बचंदसि।
वठी तकड़ी आहे बगी हिन खां मोकिलाए वई। उहो जीअं भई माउ चए सभा शुकुरु कर, हीअ निभागी त तोखे माण आई। हिन चयो मां इहो वरी तूं ॻाल्हि कीअं थी करी, हे त मुंहिंजी दाई। माणस हिन सां सॼी ॻाल्हि कई। हिन चयो मां जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त हयाती मौत आहे रब सां जी हथ, भले केरु केतिरो बि चाहे, मुदई लाख बुरा चाहे क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है। आई इन नियत सां ई भला ॾिस तूं का ईंदी आहे, रब खे बचाइणो हो त ॾिस मां बची वियुसि। पर माना हिननि जे दिलि मां त अवां दुश्मनी असांजी वञे ई कान थी न। सो इन खां त भलो आहे त भला असां हिननि खां परे हलिया वञूं, पोइ जेका रब जी मर्ज़ी हुजे। मां चयोसि हा भाउ फ़िलहालु पाण बचाए, छो जो अञा हिन जी ताक़त बि आहे, तो माफ़ बि कयो अथसि, तो वरी हिन जो साॻियो कंट्रोल आहे। इहे सुबुह जो निकितो सिधो वज़ीर वटि हली पातो, जेको वज़ीर हिन जे लाइ फ़ौज गॾु कंदो पियो थिए, वज़ीर दंदान। हे वञी हुते वज़ीर सां मिलियो। हिन जे वञण खां पोइ बादशाह सासान ऐं नुज़अज़म हिन जी भेण जेका हुई, इन्हनि जो बि पाण में का चपकलश थी वई। उहा बि हितां निकिती मुड़ुस वटां, उहा बि अची वज़ीर वटि पहुती। बादशाह सासान जा जेके वॾा वॾा दरबारी आहे, जेके वॾा वॾा दरबारी आहे, मुख मुख दरबारी, उहे बि अची हिते वज़ीर वटि पहुता। हाणे सासान जी त ख़बर पइजी वई त सासान खे केॾियूं हिन चङायूं कयूं, माफ़ियूं ॾिनईंसि, पोइ बि सासान बदनियतो आहे। हाणे वेही सलाहूं पाण में सभु वेही, वज़ीर बि सभु अमीर वज़ीर सभु सलाहूं करण लॻा त हाणे छा कयूं। अदा हाणे सासान खे पोइ ॾिसंदासीं। पहिरियों हलो त रूम मुल्क ते जिहाद हली कयूं, बदिलो वठूं बादशाह जो। लश्कर तयारु हुजे, अॻई लश्कर हुन गॾु करे छॾियो वज़ीर। हाणे से लश्कर रवानो थियो, आयो रूम। वरी जंग लॻी, वॾी जंग लॻी, पर मुस्लमान हाराए वई। कान मकान वज़ीर ऐं उन वॾा वॾा अमीर जेके हुया उहे सभु गिरफ़्तार थी विया जंग में। मुस्लमाननि जी लश्कर खे शिकस्त अची। सुबुह थियो, रूम जे बादशाह चयो त कान मकान खे ऐं वज़ीर दंदान खे ऐं उन्हनि जा जेके वॾा वॾा साथी आहिनि उन्हनि खे दरबार में हाज़िर कयो। वठी आया हिननि खे पंहिंजे पासे में विहारे, ऐं जीअं ई वेठा त बादशाह हुकुम कयो त दस्तरखान विछायो, खाधा अची विया। बादशाह हिननि खे चयो त खाओ। बादशाह पाण बि हिननि सां गॾु खाइण लॻो। हिननि जो खाइण शुरू कयो, खाधुनि हिते ॼण हिननि खे थोरो दिलि में आथत थियो त थी सघे थो त असां बची वञूं, पाण सां गॾु थो मानी खाराए, थी सघे थो असां बची वञूं। न त पहिरियों हिननि खे यकीन हो त असांखे दरबार में घुराए थो त असांखे माराईंदो। हाणे जॾहिं हिननि खे जो पक थी त असांखे मारींदो कोन, त बादशाह, रूम जो बादशाह जेको ईसाई बादशाह हो जंहिं हिननि खे गिरफ़्तार कयो, उन हिननि खे चयो त राति मां हिकिड़ो ख्वाबु ॾिठो आहे, मां ॾाढो परेशान आहियां। पंहिंजा जेके मुंहिंजा
आहिनि आलिम राहिब, उहो राहिब सॾींदा। मां उन्हनि खे पंहिंजो ख़्वाबु ॾसियो आहे, पर को बि ख़्वाब जो मूंखे सम्झाए नथो ताबीर। सभिनी इहो चयो आहे त कान मकान जो जेको वज़ीर आहे, वज़ीर दंदान, इहो ई तोखे इन ख़्वाब जो ताबीर ॿुधाए सघे थो। सो मूंखे इहा जेका मुंझ आहे, वज़ीर तूं मूंखे इन जो ताबीर ॿुधाए। वज़ीर चयो साईं सही आहे, ॿुधायो तव्हां छा ख़्वाबु ॾिठो आहे? बादशाह चयो त मां वज़ीर ख़्वाबु ॾिठो आहे, ॾिसां थो ख़्वाब में त हिकिड़ो खॾो आहे, पर खूह वांगुरु। मां उन खॾे में पियो आहियां, वॾो खॾो आहे पर आहे खूह वांगुरु। मां उन में पियो आहियां, माण्हू मूंखे पिया था मारनि, माण्हू मूंखे मारनि था। मां उन खॾे मां जीअं निकिरण जी, माण्हू जो मूंखे था विढ़नि था, धक था हणनि, त मां उतां खॾे मां निकिरण जी थो कयां, वॾा वस थो कयां। थोरो अञा मथे थो थियां त मां वरी खॾे में किरी थो पवां, ऐं खॾे मां निकिरी नथो सघां। 2-3 दफ़ा जो कंहिं में नथो निकिरी सघां त हेॾे होॾे ॾिठमि त उन ई खॾे में मूंखे हिकिड़ी सोन जी पेटी ॾिसण में आई, सोन जी पेटी ॾिसण में आई। मां अॻिते वधी ऐं उनखे खयो। जीअं मां खयो त मूंखे ख़बर पई त हिकु न पर 2 पेटियूं, ईअं पटो थींदो आहे ईअं सोननि जूं पटियूं, माना 2। मां उहे 2 खणी पंहिंजे चेल सां ॿधियूं। जीअं चेल सां ॿधमि त 2 पटियूं वरी हिकु थी वयूं। वज़ीर इहो अथई मुंहिंजो ख़्वाबु। मां जेॾी महिल ख़्वाबु पियो ॾिसां त उन महिल त मूंखे ख़बर हुई कान। हाणे सुजाॻ थियो हां, मां जो इहो ख़्वाबु ॾिठो आहे, मां मुंझी पियो हां, परेशान थी पियो हां त इहो छा हो। वज़ीर सोचे सोचे बादशाह खे चयो त बादशाह सलामत, तव्हांजे ख़्वाब जो ताबीर सवलो आहे। तव्हांजे ख़्वाब जो ताबीर इहो आहे, तव्हांजो को भाउ, को भाटियो, या को तव्हांजो सौट, या को तुंहिंजे वेझो रिश्ते वारो, आहे तुंहिंजे वेझे रिश्ते वारो, बादशाह जो हिन जो इहो ॿुधो त बादशाह कान मकान, नुज़मा, हिन जी सौट, वज़ीर, उन ॾे हीअं मथे बादशाह कंधु खणी ॾिठो। हिते बादशाह दिलि में चयो त जे न मां हिननि खे मारायां त हिननि जो लश्कर जी ईअं सम्झो चेल चिॿी थी पवंदी। लश्कर जी चेल चिॿी थी पवंदी। ज़ाहिर आहे लश्कर त अॻुवाणनि खां सवाइ त कोन विढ़ंदो न। हिन दिलि में पको इरादो कयो त हिननि खे मारायां। उथियो ऐं ताड़ी वॼाए जलाद खे घुराई। जलाद खे घुराए ऐं चयईं त कान मकान जी मुंडी चट। बादशाह जीअं अञा इहो चयो त बादशाह जी दाई जेका आई, उन बादशाह जी, उहा अची उते पई। उन पुछियुसि त बादशाह सलामत, छा इरादो अथव? बादशाह चयो त मां थो चवां त हे जेके कैदी आहिनि, मां हिननि कैदियुनि खे क़तलु करायां ऐं हिननि जूं मुंडियूं हिननि जे लश्कर में उछलायां त हिननि जे लश्कर जी चेल चिॿी थी पवंदी, बुज़दिल थी पवंदो। पोइ बक़ाया
इन बुज़दिल लश्कर ते पंहिंजे लश्कर खे हुकुम कयां, चढ़ाई कयां त मां हिननि जे अध खां वधीक लश्कर त मारे वेंदुसि, बाक़ी जेको बचियो उहो वेंदो भॼी, लड़ाई जो फ़ैसिलो बि थी वेंदो। ऐं हे जो मां पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि अची हिननि सां जंग कई आहे त माना हे वेंदा, मुंहिंजी फतह थींदी, मां पंहिंजे मुल्क बि हलियो वेंदुसि। थी सघे थो त हे जेको मां ख़्वाबु ॾिठो आहे त चए थो त तुंहिंजो को भाइटियो या को भाणिज ताबीर हिन ॿुधायो आहे मथां को मुंहिंजे लाइ करे त मां अॻे वञी पंहिंजे मुल्क बि संभाले। जेॾीमहिल हिन दाईअ हिन जी इहा ॻाल्हि ॿुधी त हिनखे पंहिंजे रूमी ॿोलीअ में हिनखे चवणु लॻी त तूं कीअं गवारा कंदे त पंहिंजे भाइटे या भेण या पंहिंजे भाणज खे तूं माराए, हिन जेको तोखे ताबीर दसियो आहे इहो तूं कीअं कंदे। बादशाह जो हिन जी इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह कावड़ में अची वियो। हिनखे चई त तोखे ख़बर नाहे त मुंहिंजी माउ बि क़तलु थी वई आहे, मुंहिंजे पीउ खे ज़हर ॾिनो अथनि, तो मूंखे हिकिड़ो हीरो ॾिनो, चई त हे हीरो मुंहिंजे पीउ जो आहे, छा हे सभु ॻाल्हियूं कूड़ियूं। हिन चयसि त मां जेको तोखे चयो आहे सो सच चए थो, पर तुंहिंजे ऐं मुंहिंजा वाक़िया ॾाढा अजीब ऐं ग़रीब आहिनि। तोखे ख़बर आहे त मुंहिंजो नालो आहे मरजाना, ऐं तुंहिंजी माउ हुई अब्रेज़ा जेका इंतिहा दर्जे जी ख़ूबसूरत हुई ऐं दिलेर बि हुई, पहलवाननि में मशहूरु हुई। ऐं तुंहिंजो पीउ बगदाद ऐं खुरासान जो बादशाह हुयो उमर बिन नैमान, इन में कंहिं शक जी गुंजाइश न आहे। हुन पंहिंजे पुट खे इन वज़ीर दंदान सां गॾु जंग ते रवानो कयो। उन्हनि जेको कयो सो कयो, पर तुंहिंजो भाउ शहज़ादो शरकान अकेलो लश्कर मां अॻे ॿाहिरि निकितो ऐं उन जी मुलाक़ात तुंहिंजी माउ शहज़ादी अब्रेज़ा सां महल में थी। असां उन महिल तुंहिंजी माउ सां गॾु कुश्ती वेठा पिया खेॾूं, उहो जेको शुरात में राति जो आयो हो, असां उते ई शरकान खे ॾिठो हुते, उहो तुंहिंजे माउ सां कुश्ती विढ़ियो ऐं तुंहिंजी माउ हुनखे कुश्तीअ में हारायो। उन खां पोइ तुंहिंजी माउ हुनखे 5 ॾींहं महल में रखियो। इहा ख़बर जेका हुनजी ॾाॾी हुई उन वञी हुनजे पीउ खे ॿुधाई। तुंहिंजी माउ तुंहिंजे भाउ शरकान जे हथां मुस्लमान बि थी, हू हुनखे लिकाए बगदाद बि वठी वियो। मां ऐं ॿियूं 20 कनीज़ूं हुन सां गॾु हुयूंसीं। असां बि सभिनी शहज़ादे शरकान जे हथ ते इस्लाम आंदो। जॾहिं तुंहिंजे पीउ बादशाह उमर बिन नैमान वटि पहुतासीं त उन जी नज़र वरी तुंहिंजी माउ जेका शहज़ादी अब्रेज़ा हुई उन ते पई, ऐं हिकिड़ी राति वञी हुन सां ज़बरदस्ती कई जंहिंमें हुनखे हमल थी वियो। तुंहिंजी माउ वटि 3 हीरा जेके हुन तुंहिंजे पीउ खे ॾिना, उन मां हिकिड़ो हीरो हुन पंहिंजे धीउ खे ॾिनो हो, ॿियो हीरो तुंहिंजे भाउ ज़ुल्मकान खे ॾिनो हुई, ऐं 3 तुंहिंजे भाउ शरकान खे ॾिनो हुई। शरकान खां उहो हीरो शहज़ादी अब्रेज़ा वरी वरितो हो, उहो तुंहिंजे लाइ वरितो हुई। जेॾीमहिल तुंहिंजे ॼमण जो टाइम वेझो आयो त तुंहिंजे माउ खे पंहिंजे ख़ानदान वारनि सां मिलण जी
ॾाढी सिक थी, पंहिंजे माउ पीउ सां मिलण जी ॾाढी सिक थी। मूं सां बि इहा ॻाल्हि कई। मां हिकिड़े हबशी ग़ुलाम ॾे वियुसि, उनखे मां सॼी ॻाल्हि ॿुधाई ऐं उनखे इन ते असां राज़ी कयोसीं त असां सां गॾु हले। उहो ग़ुलाम असांखे राति जो लिकाए शहर मां ॿाहिरि निकितो। हाणे तुंहिंजे ॼमण जो टाइम वेझो, जॾहिं असां पंहिंजे मुल्क जे सरहद जे वेझो पहुतासीं, तुंहिंजी माउ खे तकलीफ़ थी। ग़ुलाम जे दिलि में बुरो ख़्यालु पैदा थियो। तुंहिंजी माउ सम्झी वई, हुन ग़ुलाम खे ॻाल्हि ॾिना। उन महिल तुंहिंजी विलादत थी, तूं ॼाई। उन महिल झंग, उन ॿेले में झंग में असांजे मुल्क जे पासे खां ईअं बाक़ाइदे मिटी उथी, जेका एॾी वॾी थी जो चारई पासा ऊंदहि थी वई। ग़ुलाम डिॼी वियो। उन शहज़ादी अबरेज़ा जीअं डिलीवरी कई, हेठि पई, तलवार सां वार कई ऐं हुनखे मारी, छो जो हुनखे कावड़ लॻी। घोड़े ते चढ़ी वठी भॻो। जेॾी महिल मिटी हटी त तुंहिंजो बादशाह, रूम जो बादशाह जेको हुयो तुंहिंजो नानो, उहो आयो। जेॾी महिल उनजी नज़र तुंहिंजे माउ ते पई, उन ॾिठो त उहा क़तल थी ज़मीन ते पई आहे। हुनखे ॾाढो ॾुख थियो। उन मूंखां पुछियो त ॿुधाए त इहा कीअं, मुंहिंजी धीउ सां इहा हाल कीअं थियो आहे ऐं हुन मुल्क मां छो ई आई आहे। मां सॼी ॻाल्हि कईमांसि। पोइ जॾहिं तूं वॾो थिए, बालिग़ थिए, त मुंहिंजे लाइ इहो नामुमकिन हो त मां तोखे इहा सॼी ॻाल्हि ॿुधायां। ऐं तुंहिंजे नाने जो बि मूंखे हुकुम हो त इहे ॻाल्हियूं मां लिकायां। हाणे असुल ॻाल्हि इहा थी त बादशाह उमर बिन नहमान आहे तुंहिंजो पीउ। मुंहिंजो ख़्यालु हुयो त जॾहिं तोखे हुकूमत मिलंदी त मां तोसां इहे सभु ॻाल्हियूं कंदुसि, पर अॼु खां अॻु में मूंखे अहिड़ो मौक़ो कोन मिलियो हो जो मां तोसां इहा ॻाल्हि कयां। हाणे असुल ॻाल्हि इहा, सभु क़ैदी बादशाह जे हिन दाई कनीज़ मरजाना जेका किसो पई करे, सभु ॿुधनि पिया। नुज़्ज़ा मां जीअं ॻाल्हि ॿुधी दाह निकिरी वियसि त माना हे रूमी बादशाह जेको आहे, रोमज़ान जेको अबरेज़ मां ॼाओ हो, माना हे मुंहिंजो भाउ आहे ऐं मुंहिंजे पीउ जो पुटु आहे, जंहिंजी माउ रूम जे बादशाह जी धीअ शहज़ादी अबरेज़ आहे। बादशाह जो ॿुधो त बादशाह बि हैरान थी। बादशाह बि इहो सॼो किसो ॿुधो। बादशाह खे बि ॾाढी हैरत थी। बादशाह नुज़्ज़ा खे पाण ॾे सॾियो। बादशाह जीअं हुनजे वेझो आई त रत छिक खाधी। बादशाह बि हिन खां सॼो किसो पुछियो। नुज़्ज़ा मां बि हिनखे सॼो किसो साॻियो ई ॿुधायो जेको मरजाना बयानु कयो। हाणे माना रूमी बादशाह खे यकीन थी वियो त हू इराक़ी आहे ऐं हिन जो पीउ बादशाह उमर बिन नहमान। उथियो, पाण पंहिंजे हथनि सां नुज़्ज़ा मां क़ैदी थियल ई उनजी पेरनि मां ॿेड़ियूं कड़ियूं कढियईं। कड़ियुनि जो कढियईं त हीअ उथी बादशाह जा हथ पकिड़े बादशाह जे हथनि खे चुमी ॾिनई, रोअण लॻी। हीअ जो रोए पई त बादशाह बि रोनो, माना भाउ भेण हुआ। हाणे बादशाह खे पंहिंजे भाटे ॾे कान मकान थी वियो न जो भाटियो, भाटे ॾे छिक थियसि। उथियो, जलाद खां तलवार वरितई। जलाद खां तलवार वरितई त ॿियनि क़ैदियुनि खे थियो त पिण हाणे असां मरी वेंदासीं। बादशाह पाण हिननि जूं कड़ियूं कढी।
मरजाना चयो त हे बादशाह, हे जेको पोड़ो शख़्स आहे वज़ीर दंदान आहे, इहो मुंहिंजो शाहिद आहे इन ॻाल्हि जो त जेका बि मां हीअ ॻाल्हि कई आहे इन में कूड़ न आहे, हे शाहिद। वज़ीर खां पुछनि, वज़ीर बि तस्दीक कई त बराबरि हीअ ॻाल्हि सही थी करे, पर कॾहिं अहिड़ो मौक़ो कोन आयो जो असां इहा ॻाल्हि कढूं। सभिनी इन ॻाल्हि जी तस्दीक कई। हाणे हे वरी हिकिड़ो ॼण नओं वायुमंडल थी वियो। इन जो बक़ाया किसो इंशाअल्लाह सुभाणे।